अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा मरान टीवी न्यूज़ मां हाँ ज़ारा हुसैन। सबका पहरी एक नज़र हिन वक्त जी ख़ास ख़बरन ते। मुल्क अंदर कोरोना वायरस विघे 63 मरीज़न ज़िंदगी जी जंग हाराए छड़ी। गुज़रियल 24 कलाकनि दौरान 2512 नवां केस ज़ाहिर। सॼे मुल्क अंदर कोरोना जी 5117 मरीज़न जी हालत ॻणती जोगी। NCOC मूजिब केसनि जे मस्बत अचण जी शरह 4.4% रही। न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम अॼु शाम इस्लामाबाद मां रवानी थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त न्यूज़ीलैंड जी टीम खे पाकिस्तान में ख़तरो हुअण जा के बि इतला न मिलिया। सिक्योरिटी जो रुगो बहानो बणायो वियो। परदे जे पोयां छा आहे, कुझु ॾींहनि अंदरि ख़बर पइजी वेंदी। दस्ताना पहिरियल हथनि साज़िश करे न्यूज़ीलैंड टीम जो दौरो रद्द करायो। ओबावड़ो वेझो डहरवाह मां हिकु हफ़्तो पुराणो हमराह जो लुढ़ंदड़ लाश अथु। पुलिस पारां लाश कढराए अस्पताल मुंतकिल, सुञाणप नथी सघी। खैरपुर वेझो नौजवान रोहड़ी कैनाल में बुॾी वियो। सिंध सुधार पुल वटां बुॾी वियल ॻोठ मिठू मरी वासी ज़ाहिद मरी जी ॻोल्हा जारी। पखो भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार वाटहड़नि मथां चढ़ी वई। हादसे में मेहड़ वासी नज़ीर चांडियो फौत, मंजूर अली सख्त ज़ख्मी, अस्पताल मुंतकिल। जैकबाबाद भरिसां भगल पुल वासी औरत मुबैना तौर आपघात करे छॾियो। हिकु ॿार जी माउ आरफा बुलेदी ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो ॾींहों उझाए छॾियो। संदसि वारसनि जो चवणु आहे त आरफा ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण ते ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आंदो।